कार कि अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या आख़िरी रिवायत ॿुधाए करे मां इजाज़त वठंदुसि। अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं कंहिं क़ौम में 15 ख़सलतूं 15 आदतूं पैदा थियनि त उन क़ौम ते अल्लाह सुब्हानहु व तआला मुसीबतूं ऐं बलाऊं ऐं आफ़ात नाज़िल करे छॾींदो आहे। 15 ख़सलतूं, घणियूं ख़सलतूं? 15 आदतूं 15 ख़सलतूं कंहिं क़ौम जे अंदरि अची वञनि। जामे तिरमिज़ी शरीफ़ में इहा हदीस मुबारक मौजूदु आहे। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बि रिवायत आहे। जनाब सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बि इहा ई हदीस रिवायत आहे। लफ़्ज़नि में थोरो थोरो फ़र्क़ु आहे। जनाब ज़ी वक़ार अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं कंहिं क़ौम में 15 ख़सलतूं अची वञनि, रब सुब्हानहु व तआला उन क़ौम में मुसीबतूं ऐं बलाऊं ऐं आफ़त ॾुख उहो रब उन में विझी छॾींदो आहे, नाज़िल करे छॾींदो आहे। नंबर 1, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माल गनीमत के माण्हू ज़ाती मिल्कियत सम्झनि, पोइ माल गनीमत जॾहिं अल्लाह जी राह में जंग विड़ी वई, जिहाद विड़ी वियो, उन खां मंझां जेको काफ़िरनि जो माल हथ आयो, इनखे माल गनीमत चइबो आहे। उन जो उहो कंहिं बि जी का ज़ाती मिल्कियत न हूंदो आहे, बल्कि उनखे विराइबो आहे मुस्लमाननि जे दरमियान जेतिरो हिसो अचे। बहरहाल अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माल गनीमत खे ज़ाती मिल्कियत माण्हू सम्झण लॻनि, ज़ाती माल ऐं दौलत उनखे सम्झण लॻनि, नंबर 1। नंबर 2, अमानत खे जॾहिं गनीमत सम्झियो वञे, जॾहिं असां कंहिं वटि हाफ़िज़ साहब वटि का अमानत रखियोसीं, उनखे पंहिंजो ज़ाती माल गनीमत उनखे सम्झी करे माज़अल्लाह उनखे इस्तेमालु माण्हू करे, इहा ॿी ख़राबी। टीं ख़राबी कि ज़कात जेको अल्लाह सुब्हानहु व तआला मालदार ते फ़र्ज़ कयो आहे कि उनजी हिकु मख़सूस निसाब आहे, उनजे मथां मां तक़रीर कयो हुयुसि। तो जॾहिं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ज़कात खे माण्हू टैक्स सम्झण लॻनि, माण्हू सम्झनि ज़कात असांजे तरफ़ां माज़अल्लाह असांजे मथां हिकु टैक्स आहे शरीअ जे तरफ़ां, या असांजे मथां हिकु तावान ऐं चटी आहे। 3 ख़सलतूं इहो। चौथी इहा आहे कि अल्लाह जे हबीब करीम फरमायो कि इंसान पंहिंजी घरवारी जी पैरवी कंदो, उन जी फर्मा बरदारी कंदो ऐं पंहिंजे माउ जी नाफ़रमानी कंदो। ऐं अॻिते अल्लाह जे हबीब करीम फरमायो कि इंसान पंहिंजे दोस्तनि सां नेकियूं कंदो, पंहिंजे वालिद साहिब सां बेवफ़ाई कंदो, पंहिंजे पीउ सां बेवफ़ाई कंदो, पंहिंजे दोस्तनि सां वफ़ादारी कंदो। हाणे इहे तव्हां गौर सां ऐं तवजो सां ॿुधंदा वञो कि इन्हनि निशानियुनि मंझां केतिरियूं असांजे अंदरि ज़ाहिर थियूं आहिनि ऐं केतिरियूं न आहिनि ज़ाहिर थियूं। अॻिते ॿुधो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मस्जिदनि में माण्हू शोर मचाइण लॻंदा, शोर मचाईंदा। अल्लाह जी मस्जिद जेको अल्लाह जो घरु आहे, उन में माण्हू वॾी आवाज़ सां ॻाल्हाईंदा, गोया कि घर में वेठा आहिनि। अॻिते अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ज़लील माण्हू हुकुमरान थींदा, माण्हुनि जा हाकिम थींदा। मतिलबु इहो आहे कि जंहिंखे कल्ह ताईं पाइण जे लाइ कपिड़ो बि न हुयो, अॼु उहे वॾनि वॾनि उहिदनि ते वञी करे माण्हुनि जा हाकिम थींदा, हुकुमरान थींदा। अॻिते अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि माण्हुनि जी इज़त, कंहिं इंसान जी माण्हू इज़त इन करे कंदा कि ताकि उन जे तरफ़ां का बुराई या असांखे का तकलीफ़ न अचे। जीअं अॼुकल्ह हे जेके धाड़ा वग़ैरह या धाड़ेला हूंदा आहिनि, उन्हनि जे ख़ौफ़ खां ऐं उन जी शर ऐं उन जे खां जेका सो बचण जे लाइ माण्हू उन्हनि खे भतो बि उनखे ॾींदा आहिनि, बिल्कुलु उनखे भतो बि ॾींदा आहिनि, उन जी इज़त बि कंदा आहिनि, उन्हनि खां साईं साईं करे मिलंदा आहिनि ताकि सुभाणे असांजी वञी करे नुक़सान न करे। तो भले लिहाज़ा इहो त मां हिकु मिसाल ॾिनुमि कि माण्हुनि जी कंहिंजी इज़त, उन जी शर, उन जी बुराई, उन जे ख़ौफ़ खां बचण जे लाइ माण्हू उन जी कंहिं इंसान जी इज़त कंदा। अॻिते शराब आम थी वेंदो, आम तौर ते माण्हू शराब पीअण लॻंदा, रेशमी कपिड़ा माण्हू पाईंदा, हालांकि रेशमी कपिड़ा मर्द ते हराम आहिनि पाइण। रेशमी कपिड़ो दुनिया में मर्द ते हराम आहे, इहो जन्नती लिबास आहे, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। अॻिते जेको मुंहिंजे मौज़ू सां जंहिं लफ़्ज़नि जो ताल्लुक़ु आहे उहो हीअ आहे कि गाना ॻाईंदड़ औरतूं ऐं गाना वॼाइण जा साज़ो सामान, जेकी बि सामान आहे, ढोल धमाका वग़ैरह धूड़ छाई जेकी बि आहिनि, गाना वॼाइण जा जेके सामान आहे,
उहे माण्हू उन्हनि खे गॾु करणु लॻंदा, उन्हनि खे माण्हू ख़रीद करणु लॻंदा। गाना वॼाईंदड़ औरतूं यानी गानो ॻाईंदड़ औरतुनि जो इहे बिल्कुलु आम थी वेंदो। औरतूं गाना ॻाईंदियूं, मर्द ते पंहिंजी जॻह ते औरतूं गाना ॻाईंदियूं ऐं गाना वॼाइण जे लाइ जेके साज़ सामान जेके बि हूंदा आहिनि उनखे मुंहिंजा नाला ई मूंखे उन्हनि जा नथा अचनि, सिर्फ़ु दोल हिकिड़े जो मूंखे नालो थो अचे, दोल या जेके बि आहिनि उहे गाना वॼाइण जा इहे जेके बि साज़ सामान आहिनि उहे माण्हू उन्हनि खे ख़रीद करणु लॻंदा, माण्हू उन्हनि खे गॾु करणु लॻंदा। अॻिते ॿुधो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि आख़िर वारा माण्हू पंहिंजे अॻियुनि वॾनि बुज़ुर्गनि ते लानतूं करणु लॻंदा, उन्हनि खे बुरो चवणु लॻंदा, पंहिंजे वॾनि खे, पंहिंजे जेके गुज़री चुका आहिनि वॾा जेके बि आहिनि ताबीन तबे ताबीन माअज़ल्लाह सहाबे किराम खे आख़िरी मुंहिंजे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उम्मत जा आख़िरी माण्हू पंहिंजे वॾनि पेरनि ते बुज़ुर्गनि ते लानतूं माअज़ल्लाह करणु लॻंदा। अॻिते ॿुधो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ उन वक़्तु इंतज़ारु कजो। छाजो इंतज़ारु कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हिन हदीस जे लफ़्ज़नि में त इहो आहे कि टिनि शयुनि जो इंतज़ारु कजो, या तो ॻाढ़े रंग जी तूफ़ान तव्हांजे मथां ईंदो, या ज़मीन में दॿजण जो अज़ाब तव्हांजे मथां नाज़िल कयो वेंदो, नंबर 3 या तो तव्हांजा चेहरा बिगड़जी वेंदा, तव्हांजा मुंहं तव्हांजा चेहरा बिगड़जी वेंदा। इन टिनी अज़ाब जो तव्हां इंतज़ारु कजो। ऐं ॿिए हदीस में आहे कि ॿी रिवायत में आहे, उन में ज़ाइद लफ़्ज़ ही बि आहिनि। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इल्म दीन खां अलावा ॿिया इल्म माण्हू हासिल करणु लॻंदा। इल्म दीन हासिल करण जे लाइ माण्हू तयारु न हूंदा। अल्लाह जो क़ुर, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधण जे लाइ या उन जे सिखण जे लाइ माण्हू तयारु न हूंदा। ऐं दुनियावी तालीम, डॉक्टर बि थींदा, इंजीनियर बि थींदा, दुनिया जी तालीम सिखंदा, बाक़ी इल्म दीन शरीयत जो इल्मु माण्हू कोन सिखंदा। तो उन लफ़्ज़नि में, उन ॿी रिवायत में इहो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वक़्तु इंतज़ारु कजो, या तो ॻाढ़े रंग जो तूफ़ान आंधी तव्हांजे मथां ईंदो, इन जो अज़ाब, या ज़िलज़िलो ज़मीन लुॾंदो, इहो अज़ाब तव्हांजे मथां ईंदो, या ज़मीन जे अंदरि दॿजण जो अज़ाब तव्हांजे मथां ईंदो, या चेहरनि जे बिगड़ण जो अज़ाब यानी तव्हांजा चेहरा बिगड़जी वेंदा, इहो अज़ाब तव्हांजे मथां ईंदो, या आसमान खां पत्थर वसाइण जो अज़ाब तव्हांजे मथां ईंदो। जनाब ज़ी वक़ार कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इन उम्मत में ज़मीन में जेका सो अज़ाब अनक़रीब इहो ईंदो कि या तो उन में ज़मीन जे अंदरि दॿजण जो अज़ाब ईंदो, या उन चेहरा बिगड़ण जो अज़ाब ईंदो, या आसमान खां पत्थर वसाइण जो अज़ाब ईंदो। अर्ज़ु कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अज़ाब कॾहिं ईंदो? आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि जॾहिं गाना ॻाइण वारियूं औरतूं ऐं गाना ॻाइण जा साज़ सामान गॾु कया वेंदा ऐं शराब खे आम तौरु पीतो वेंदो, तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वक़्तु इहे अज़ाब तव्हांजे मथां अची वेंदा। तो जनाब दी वक़ार ही मुसीबतूं ॾुख असांजे मथां छाजे लाइ अचनि था? इन जे करे अचनि था कि असां अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां परे थी विया आहियूं। दीन खे बिल्कुलु जेका सो आहे माण्हुनि जी हाणे तबियत इहा बणिजी चुकी आहे कि सोशल मीडिया ते असां बि ॾिसंदा आहियूं, गाना हुजनि वग़ैरह हुजनि, उन्हनि खे सपोर्ट कंदा। तो ही जेका सो आहे मुंहिंजा पंहिंजा बयानात सोशल मीडिया ते हलाइण जो हिकु मक़सदु बि इहो आहे ताकी माण्हू मिसाल तौरु कि असांजे इन शइ खे 50 माण्हू ॾिसंदा, तो 50 माण्हू जॾहिं बि ॾिसंदा हिकु घंटो ॾिसनि या 5 मिंट ॾिसनि, 5 मिंट कम से कम अल्लाह जो फ़रमान त ज़रूरु ॿुधंदा। 5 मिंट उन्हनि खे अल्लाह जो फ़रमान ॿुधण जे लाइ त टाइम ज़रूरु मिलंदो। 5 मिंट उहो मिसाल तौरु कंहिं ॿिए कम खे, दुनिया जे कम खे ॾिसी करे हिन कम में मसरूफ़ थी करे 5 मिंट बि हिन कम खे ॾिठा, तो उन जो सवाबु इंशा अल्लाह असांखे ज़रूरु मिलंदो। तो जनाब ज़ी वक़ार इहे अख़लाक़ जी तबाही ऐं बर्बादी आहे जो असांजे अंदरि इहे ख़राफ़ात, इहे वॾियूं ख़राबियूं पैदा थियण वारियूं आहिनि। जनाब ज़ी वक़ार अॼु असां सभिनी खे अहद करणु घुरिजे इंशा अल्लाह कि असां इन गुनाहनि खां बिल्कुलु परे थी वेंदासीं
गुनाहनि जो रस्तो बिल्कुलु छॾे ॾींदासीं, अल्लाह जे रस्ते, अल्लाह जी शरीअत जे रस्ते सां इंशाअल्लाह असां अची वेंदासीं। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।